मेहड़ इंडस हाईवे मेहड़ बाईपास वट चिंकी रिक्शा मोटरसाइकिल के बचाईंदे ट्रैक्टर ट्रॉली से टकराइजी वियो, जंहिं सबब एक ॼणो फोत थी वियो। फोती जी सुञाणप मेहड़ के ॻोठ झंडू खान गोगाणी जो रहवासी पीरसन मुबारक चांडियो तौर थी आहे। फोती शख्स के मेहड़ पुलिस खणी कालके अस्पताल मेहड़ पहुंचायो, जिते डॉक्टरनि पारां मथे में धक लगण करे घणो रत वहण सबब फोत थियण जो कारण ॿुधायो आहे। जॾहिं त रोड हादसे में फोत थींदड़ पीरसन के वारसनि में रोजराड़ो मची वियो। पीरसन जो नौजवान पुट अस्पताल में रोईंदो रहियो, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मेहड़ पुलिस रिक्शा ऐं संदसि मालिक खे हिरासत में वठी छॾियो, जॾहिं त ट्रैक्टर ट्रॉली जो ड्राइवर फरार थी वियो आहे। होॾां मेहड़ बाईपास इंडस हाईवे वटि मोटरवे पुलिस जी लापरवाही ऐं रूट ते अमल न थियण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां हाईवे ते हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि मोटरसाइकिलुनि तोड़े ॿियनि गाॾियुनि खे रूट ते अमल कराइण जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची